أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لن يضروكم إلا أذى وإن يقاتلوكم يولوكم الأدبار ثم لا ينصرون ضربت عليهم الذلة أينما ثقفوا إلا بحبل من الله وحبل من الناس وباءوا بغضب من الله وضربت عليهم المسكنة ذلك بأنهم كانوا يكفرون بآيات الله ويقتلون الأنبياء بغير حق ذلك بما عصوا وكانوا يعتدون صدق الله العلي العظيم. درود الشريف करो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ जे फ़ज़ीलत खे बयानु कयो हो। फरमायो हुयो त तव्हां भले में भली उम्मत आहियो पर भले में भलो हुजणु तव्हांजो हिकिड़े मक़सद ख़ातिर आहे जो तव्हां माण्हुनि जे फ़ाइदे जे लाइ पैदा कया विया हो। उहो फ़ाइदो माण्हुनि जी भलाई, माण्हुनि जी नफ़ो रसानी उहा हीअ आहे त माण्हुनि खे चङाईअ जो ॾसु ॾींदव, बुराईअ खां रोकींदव। इन शर्त सां इन अमल जे करे तव्हांजी फ़ज़ीलत बनिस्बत ॿियनि जे मथे आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला मोमिननि ऐं मुस्लमाननि खे इन अमल जी ज़िम्मेदारी जो ॾिनी आहे। उम्मत जे हर फ़र्द मुस्लमान ते दावत ऐं तबलीग जे ज़िम्मेदार हुजण जो अल्लाह तबारक व तआला ज़िम्मो जो रखियो आहे त पोइ ज़ाहिर आहे इहो कमु सवलो त कोन्हे। जॾहिं इहो कमु चङाईअ जो कबो, कंहिंखे ॾसु ॾिबो चङाईअ जो, कंहिंखे बुराईअ खां रोकबो त पोइ कंहिंखे इहा ॻाल्हि वणंदी, कंहिंखे न बि वणंदी। जेके दीनदार हूंदा उनखे इहा ॻाल्हि वणंदी, जेके बेदीन हूंदा जीअं पुराणे ज़माने में यहूदी ऐं नसरानी हुआ उन्हनि खे इहा ॻाल्हि उथंदे खां ई नापसंद हुई त जेकॾहिं न माण्हू यहूदियत ऐं नसरानियत तां फिरी विया, मुस्लमान थी विया त पोइ असां यहूदी थोरा थी वेंदासीं, असांजी ताक़त ऐं इज्तिमाहियत खोटी वेंदी ऐं असांजो जेको दाबो आहे असांखे माण्हू साईं साईं कंदा आहिनि छो त असांजे मुक़ाबले में ॿियो केरु कोन्हे को। हाणे जेकॾहिं इहे असांखे छॾे करे मुस्लमान थिया त असांजी हड़ वेंदी। पोइ उन्हनि मुस्लमाननि जे मुक़ाबले में पंहिंजी तदबीर, पंहिंजो हरबो, पंहिंजी हर नई साज़िश शुरू कई जंहिं मुस्लमाननि खे इन कम खां रोकियूं। कहिड़े कम खां? त इहे माण्हू मुस्लमान कंदा था वञनि, दावत तबलीग जो कमु कंदा था वञनि, माण्हुनि खे असां बि फेराईंदा वञूं त जीअं मुस्लमान न थियनि। त हिकु पासे खां दावत ऐं तबलीग जो कमु अल्लाह ताला ज़िम्मो ॾिनो, इनखे बयानु बि कयो, त ॿिए पासे खां वरी मुस्लमान खे तसली बि ॾिनी त तव्हांजे मुक़ाबले में जेके माण्हू ईंदा मतां उन्हनि खां घबराइजी पंहिंजे कम खे छॾे वञो, घबराइजो न। जीअं उन ज़माने में क़ुर पाक जीअं फरमायो त वलौ आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम, उन दौर जे यहूदियुनि ऐं नसरानियुनि मां मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून, थोरनि ईमान आंदो बाक़ी अक्सर फासिक रहिया, फाजिर रहिया, ॾोहारी रहिया। अक्सर जेके ॾोहारी ज़िद्दियत में रहिया पोइ उहे अक्सरियत जो उन्हनि जी हिकु पासे थी नुक़सान त ॾींदा। अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे तसली ॾींदे फरमायो लन यज़ुर्रुकुम इल्ला अज़ा। अॼोकि आयतुनि में उनखे बयानु कयो वियो लन यज़ुर्रुकुम इल्ला अज़ा। इहे यहूदी तव्हांजो कुझु बि बिगाड़े न सघंदा, कोई बि नुक़सानु तव्हांजो न करे सघंदा। हा इल्ला अज़ा, ज़िबानी उबतूं सुबतूं ॻाल्हियूं करे, ज़बान सां गंदो लफ़्ज़ ॻाल्हाए करे तव्हांखे तकलीफ़ ॾेई सघनि था। ज़बानी तकलीफ़ हथ ऐं ठोशे विढ़ण, बंदूक, तीर, तलवार जी तकलीफ़ खां घटि आहे।
अल्लाह से फरमायो वॾी का बि तकलीफ़ न ॾेई सघंदा। हा इहा थोरी हल्कड़ी ज़बान सां घटि वधि चइबो आहे। जीअं कॾहिं हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे किताब में त ॿ दोस्त हुया पाण में भोग पिया कनि कंहिं ॻाल्हि ते हिक ॿिए खां तंहिं का भोग लतीफ़ा हिक ॿिए खे जेको लफ़्ज़ ठहिकी अचे पियो हिक ॿिए खे चवनि पिया। हिकिड़े वरी भोगनि में धकु हणण बि शुरू कयो त ॿिए दोस्त चयोसि त न हथ जी खिट न, ज़बान सां जेको वणे चओ, हथ सां न, ज़बान सां भोग हण, ज़बान सां दड़को ॾे, ज़बान सां जेको वणे चओ, हथ न हणंदे, हथ जी मश्करी न पियो मुड़े। त पोइ खणी हुन बि चयोसि चिड़ में ज़बान सां हू खणी हण, वात सां किन खणी हण पर हथ न हण। लफ़्ज़ अहिड़ो चई छॾियईं जो हुनजो हथ बि रुकिजी वियो। अरे वात सां न गंदु खणी सघंदो न हणी सघंदो, माना वधि में वधि किने में किनो लफ़्ज़ इहो कंदे न जो वात सां किनो खणी मूंखे हणंदे, इहो भले कर पर हथ न हण। अल्लाह तबारक व तआला बि मुस्लमाननि खे तसल्ली ॾींदे इहे लफ़्ज़ फरमाया लन यज़ुर्रुकुम इल्ला अज़ा, तव्हांखे तकलीफ़ न ॾेई सघंदा। हा हल्कड़ी थोरी, केतिरी थोरी, ज़बान सां तव्हांखे चवंदा जेको कुझु चवणो हूंदो न, नऊज़ बिल्लाह। पोइ इहे तकलीफ़ूं हुननि ॾिनियूं ज़बानी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चयूं साहिरुन कज़ाब, जादूगर आहे। नऊज़ बिल्लाह चयूं त अल्लाह ताला जे तरफ़ खां क़ुर कोन मिलियो अथसि, पंहिंजो ठाहे खणी आयो आहे, नऊज़ बिल्लाह कूड़ो आहे। नऊज़ बिल्लाह चयूं हिन कल मजनू, चरियाप जो असरु अथसि, बी जिन जो असरु अथसि, अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चयूं। अल्लाह जे पैगंबर खे जिन अहिड़ा लफ़्ज़ चया उन दौर जे मुस्लमान खां इहे ॻाल्हियूं बर्दाश्त थींदियूं हुयूं छा? पर चूंकि जंग ऐं मुक़ाबले जे भेट में इहे लफ़्ज़ हल्का हा, अल्लाह ताला मुस्लमान खे फरमायो त तव्हांखे तकलीफ़ एतिरी ॾेई सघंदा ज़बानी हल्की, ॿियो कुझु न चवंदा, न करे सघंदा। हाणे इन्हनि लफ़्ज़नि जो असरु जेसीं ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दुनिया में रहिया, जेसिताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नबूवत जो ज़मानो हयाती वारो हुयो, उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हयाती वारे दौर में हुननि ख़ूब सारियूं साज़िशूं कयूं, ख़ूब सारियूं, का बि साज़िश उन्हनि जी टिकी न सघी, मुक़ाबले में बीह न सघिया। हता कि मुस्लमान सहाबा किराम खे बरगलाइण जी कोशिश बि कयूं। जीअं तव्हां गुज़िरियल राति में ॿुधो त सुबुह जो पाण मफ़ाद ख़ातिर मुस्लमान थी इस्लाम में ईंदा, शाम जो वरी इस्लाम तां निकिरी वेंदा। पुछा कई वेंदी त मां सुबुह जो मुस्लमान हुयो, शाम वरी काफ़िर थी वियो, चओ जवाबु ॾींदा त असां इस्लाम में दाख़िल थी करे ॾिठोसीं, परखियोसीं, पोइ असां सम्झी वियासीं त असांजे तौरात में जेको इस्लाम लिखियलु आहे उहो न आहे। जीअं माण्हू असांजे इन लफ़्ज़नि खे ॿुधी करे ॿिया इस्लाम में दाख़िल न थियनि, उहो नबी ॿियो आहे जंहिंजी तारीफ़ तौरात में बयानु थियल आहे, ही न आहे। अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चयूं, इहे लफ़्ज़ बि त वॾा आहिनि, क़ुर पाक चयो इहे लफ़्ज़ ई तकलीफ़ ॾेई सघंदा, ॿियो कुझु बि न। पर अल्लाह ताला उन्हनि ॻाल्हियुनि खे बि वाक़ो करे छॾियो त ही तव्हां सां साज़िशूं था कनि, ही तव्हांखे टोड़नि नथा, तव्हांजे दीन इस्लाम जे दावत ऐं तबलीग वारे कम खे नाकाम करण लाइ हे ॾिठूं था ॾिठनि। जेसिताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया तेसीं ताईं हुननि जूं सभु साज़िशूं नाकाम। हता कि मैदान में मुक़ाबले जे लाइ जंग जे लाइ तयारु थिया, हर जंग में मार खाधऊं। हा थोरे वक़्त जे लाइ मुस्लमाननि खे जंग ओद में बि थोरी पसपाई करणी पई, जंगनि में थोरो थोरो नुक़सानु थियो, बल्कि उन ज़माने जे एतबार सां वॾो नुक़सान बि थियो, पर उहो नुक़सान बि कामयाबीअ में तब्दील थियो। जंगनि जो कमु आहे, कॾहिं हारणु कॾहिं जीतणु, कॾहिं वरी मैदान छॾे ॾियण बि मसलियत ख़ातिर जीत हूंदी आहे, त पंहिंजा जान माराइणा न आहिनि, त पोइ हिन वक़्तु छॾे करे वरी नई तयारी करे ॿिए जंग में उनखां बदिलो वठंदासीं, इहा बि हिकिड़ी जंग जी चाल हूंदी आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हुननि कुझु बि न कयो, ही लफ़्ज़ उन वक़्त ताईं त बिल्कुलु सचा मिन वान। बाक़ी ॾिसबो त क़ुर पाक जा इहे लफ़्ज़ के थोरे वक़्त जे लाइ त न, क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमाननि जे लाइ इहे ई लफ़्ज़ तसली आहिनि। पोइ हाणे वई युक़ातिलूकुम युवल्लूकुमुल अदबार, अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन दौर जे मुस्लमाननि खे तसल्ली ॾींदे फरमायो, जेकर न इहे मुक़ाबले में जिहाद जे लाइ, लड़ाईअ जे लाइ बि तव्हांजे लाइ साम्हूं निकिरी ईंदा न,
युवल्लुकुमुल अदबार पुठी ॾेई भॼंदा, न ॾेई सघंदा, तव्हांजो मुंहुं मुक़ाबलो न करे सघंदा। सुम्मा ला युनसरून, मैदान में था अचनि, तव्हां शहादत जे जज़्बे सां लड़ंदा आहियो, हू डरपोक आहिनि, मौत जे डप खां भॼी ईंदा मैदान छॾे। पोइ उन्हनि जी सुम्मा ला युनसरून कोई मदद न कंदो। जॾहिं जॾहिं हुननि साज़िश कई तॾहिं तॾहिं हुननि पादर खाधा, जॾहिं जॾहिं हुननि जंग जी तयारी कई तॾहिं तॾहिं हुननि नाकामी हुननि खे पले पई। एतिरे ताईं जो वॾा वॾा जेके कबीला ख़िज़रज ऐं औस बनु नुज़ैर बनु कुरैज़ कबीले वारा, उन्हनि खे त लॾायो वियो मदीने आलीअ मां। उख़रुजुल यहूद वन नसारा औलिया, कढियो वियो उन्हनि खे बाक़ाइदगीअ सां ज़लील करे कढियो वियो। पोइ अल्लाह तबारक व तआला रहंदी दुनिया ताईं तसल्लीअ जा हिकिड़ा लफ़्ज़ फरमाया, ज़ुरिबत अलैहिमुज़ ज़िल्लतु वल मस्कनत, इन्हनि जे मथां ज़िल्लत, ज़लालत, रुसवाई मुसलत कई वई आहे, हई वई आहे। इन्हनि जे मुंहं ते ॼण त ज़िल्लत थिपी वई आहे। ऐनमा सुक़िफ़ू, जिथे बि हूंदा, यहूदी माना ज़लील हूंदा, यहूदनि जे चेहरे ते ख़ुशीअ जा आसार नज़र न ईंदा तव्हांखे। जिथे बि रहंदा, जंहिं बि हाल में हूंदा, ज़लील हूंदा, रुसवा हूंदा, ख़्वार हूंदा। इल्ला बिहब्लिम मिनल्लाहि व हब्लिम मिनन्नास, अल्लाह तबारक व तआला ॿ ॻाल्हियूं हिकिड़ियूं उन्हनि जे आरज़ी ख़ुशीअ जूं सबब जेके बणजनि थियूं उन्हनि खे बयानु फरमायो। जेसि ताईं हीअ दुनिया क़ाइमु आहे तेसि ताईं यहूदी नसरानी ज़लील हूंदा, किथे बि सुख जो सुकून जो साह न खणंदा। हा, ॿिनि ॻाल्हियुनि में हो सुख जो साह खणी सघनि था। हिकिड़ी ॻाल्हि इहा, इल्ला बिहब्लिम मिनल्लाह, अल्लाह ताला जे तरफ़ खां जेको उन्हनि सां मुआहिदो आहे उन ते आमना सदकना कनि, जी कनि। अल्लाह ताला जो पूरी काइनात जे इंसाननि सां इहा ज़बान, इहो वाइदो आहे, मुंहिंजे नबीअ जे मथां ईमान आणियो, मुंहिंजे नबीअ जे शरीयत तरीक़त खे तस्लीम कयो, मुंहिंजे नबीअ जी पैरवी कयो, सभु कुझु माफ़। माना काफ़र जेकॾहिं इस्लाम आणे, सभु ॾोह कुफ़र जे हालत वारा माफ़, सभु सभु जो सभु। हाणे अल्लाह ताला जे इन इहा मुआहिदे में जेको माण्हू अची वियो, ज़ाहिर आहे उहो अमन में आहे, यहूद नसराननि मां बि। इन में बुज़ुर्गनि काफ़ी सारा मक़ूला लिखिया आहिनि, राया लिखिया आहिनि, पर मेन जेको आहे उहो इहो आहे त इस्लाम क़बूल कनि। अल्लाह ताला जे इन इहे कावड़ ऐं गज़ब खां, ज़िल्लत खां बची तॾहिं सघंदा जॾहिं इस्लाम क़बूल कंदा। इस्लाम नथा क़बूल कनि त ज़लील ऐं रुसवा रहंदा। ॿियो सबब इहा, वहब्लिम मिनन्नास, माण्हुनि सां मुआहिदो कनि, मुंहिंजे नबीअ सां, मुस्लमाननि सां मुआहिदो कनि कंहिं बि ॻाल्हि ते। पोइ मुस्लमान मुआहिदे जो पाबंद थींदो आहे, ज़बान जो पाबंद थींदो आहे, सचो थींदो आहे। मुआहिदो कयूं त पोइ मुस्लमान हिन सां जंग न कंदा। इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि जे करे अमन सां रही सघनि था, वरना त हिननि जो अमन दुनिया में सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी त बि कोन मिलंदो। वबाउ बिग़ज़बिन मिनल्लाह, अल्लाह से फरमाए तो अल्लाह जे गज़ब खे इन्हनि कमायो आहे। अल्लाह ताला खे कावड़ आयो, अल्लाह ताला जे हुक्म जी नाफ़रमानी करे रब खे कावड़ ॼाणाई आहे, हिननि अल्लाह जो गज़ब ऐं कावड़ हिननि कमायो आहे। पोइ इन जे करे क़ुर तो फरमाए, वज़ुरिबत अलैहिमुल मस्कना, इन जे मथां मिस्कीनी, मुहताजी मुसलत कई वई आहे। ज़ालिक बिअन्नहुम कानू यकफुरून बिआयातिल्लाह, ये सभु ज़िल्लतूं, रुसवायूं, मिस्कीनियूं इन्हनि जे मथां हिन जे करे लॻायूं वियूं आहिनि। अल्लाह से फरमाए थो, जो कानू यकफुरून बिआयातिल्लाह, अल्लाह जी आयतुनि जो इनकार कंदा। टे सबब अल्लाह से, चार सबब ॿुधाया। हिकु त अल्लाह ताला जी आयतुनि जो इनकार कंदा, क़ुर पाक में जेके आयतूं आयूं या जेके तौरात में आयतूं आयूं, आख़िरी पैगंबर ऐं उनजे उम्मत ऐं उनजे क़ुर पाक जे बारे में जेके सिफ़तूं बयान थियूं, हिननि उन्हनि जो इनकार कयो। हिकिड़ी ग़लती, वयक़्तुलूनल अंबिया बिग़ैरि हक़, नाहक़ पैगंबरनि सगोरनि खे क़त्ल कंदा। जीअं तव्हां गुज़िरियल आयतुनि में ॿुधो त 70 नबी सगोर हिकिड़े हिकिड़े ॾींहं में क़त्ल करे छॾींदा। वरी जेको नबियनि सगोरनि जे हिमायत में को टोलो का जमायत उथंदी हुई, उन्हनि खे बि मारे छॾींदा। ॿ इहे वॾियूं ग़लतियूं। टियों, ज़ालिक बिमा असौ, नाफ़रमानीअ खे हिननि पंहिंजे ज़िंदगीअ जो महवर ऐं मर्कज़ बनायो, ताबेदारी करणी न आई, बसि जीअं दिलि चवंदी, जीअं दिमाग़ में ईंदो, जीअं सोच में ईंदो न, तीअं कंदासीं।
माना नाफ़रमानीअ खे हुननि पंहिंजे ज़िंदगीअ भर जे लाइ आदत बनाए छॾियो। टे, चोथों, वकानु या तदो, अल्लाह से फरमायो हद खां बि टपी विया। असां इंसाननि खे नरमीअ सां, शफ़क़त सां, बाज ऐं महिरबानीअ सां हलाईंदा आहियूं। जेको जहिड़े हाल में हलंदो आहे उनखे हलाईंदा आहियूं, डर ॾींदा आहियूं, मोहलत ॾींदा आहियूं। पर हे एॾो असांजे हदुनि खां टपी विया, एॾो हदूं क्रास करे विया असां जूं, जो हाणे इन्हनि जे लाइ ज़िल्लत ऐं रुसवाई ज़िंदगीअ भर जे लाइ लॻाई वई, इन खां सवाइ ॿियो कुझु चारो न ईंदसि। हदूं टपी विया। पैगंबरनि खे क़त्ल करणो त हड़ वई हली, सभु ॻाल्हियूं नंढियूं, इहा वॾी। पैगंबर जेको रहनुमाईअ जे लाइ थियो उनखे ई क़त्ल करे छॾियो। ऐं पैगंबर जेका तालीम ॾे थो, भला पैगंबर खे जेकॾहिं नथा मञनि, उनजे आॾो न अचनि, नथा झुकनि, गोॾा नथा खोड़नि, पंहिंजे मनपसंदी ज़िंदगी में गुज़ारनि, पर मुक़ाबले में न अचनि, रुकावट न बणजनि। भला रुकावट बि बणियो आहे। उन तालीम जे मुक़ाबले में बि पंहिंजी ज़िद ऐं ज़िद्दियत हाणे करे नाफ़रमानी ॾेखारियूं ज़िंदगी भर जे लाइ, वरी पैगंबरनि खे क़त्ल बि करे छॾियूं। किताब में तालीम ॾिनीसीं, उनजो इनकार। पैगंबर मोकिलियोसीं, उनजो इनकार। उनजी तालीम ॾिनीसीं, तब इनकार। वरी पैगंबर खे क़त्ल करे छॾियूं। हर ॻाल्हि में हदुनि खां टपी आहे। इहे चार वॾा जुर्म आहे, जिन जे करे अल्लाह तबारक व तआला ज़िंदगीअ भर जे लाइ ऐनमा सुक़िफ़ू जो लफ़्ज़ फरमायो। जिथे बि तव्हां उनखे ॾिसंदव, इहे तव्हांखे रुसवा नज़र ईंदा, इहे ख़्वार नज़र ईंदा, इहे ज़िल्लत ऐं मिस्कीनीअ वारी, मोहताजीअ वारी ज़िंदगी गुज़ारींदा रहंदा। हाणे क़ुर पाक जे इन्हनि आयतुनि मां ज़ाहिरी ख़ुलासो त सम्झ में अची वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने ताईं मुस्लमाननि खे हिननि कुझु बि नुक़सान न ॾेई सघिया, न करे सघिया, न ॾिनो। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ हाणे अॼोके हिन दुनिया ताईं 1447 हिजरी 5 जमादुल अव्वल ऐं हेॾां 27 अक्टूबर 2025 अॼोके हिन ॾींहं ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने खां पोइ अॼु ताईं ज़ाहिरी नज़र सां ॾिठो थो वञे त हुननि जो त वॾो उरूज आहे। हुननि खे त सभु ताक़तूं आहिनि, सभु हुकूमतूं आहिनि। अक्सरियत दुनिया जे हुकूमतुनि ते उन्हनि जो ग़लबो आहे। उहो त ख़ुशि था गुज़ारनि। अॼु बि दुनिया जूं सभु सहूलियतूं उन्हनि वटि मौजूदु आहिनि। मुस्लमान हुक्मरान बि पंहिंजे मुल्क जे मुस्लमाननि समेत बज़ाहिर ॼण त उन्हनि जा मोहताज था नज़र अचनि। क़ुर पाक त चवे थो त लन यज़ुर्रुकुम इल्ला अज़ा, घबरायो न, तव्हांखे तकलीफ़ कोन ॾेई सघंदा। हा, ज़बानी ॾेई सघनि था, पर इहे लफ़्ज़ त उन दौर ताईं सही आहे जेसिताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। हा, अॼु ताईं उन्हनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ अॼु ताईं हिन ज़माने विच में वो मुसलत आहिनि असां मुस्लमाननि जे मथां। पहिरियां खां वठी उन्हनि जे तारीख़ खे जॾहिं पढ़ियो वियो त न मिस्र में टिकी सघिया मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां वठी, न उर्दुन ऐं शाम में टिकी सघिया, न इराक में टिकी सघिया, न लिबिया में टिकी सघिया, न शाम में टिकी सघिया, न बर्मा में टिकी सघिया। अॼु फ़लस्तीन जे मथां मुसलत थी करे चवनि पिया त इहा सरज़मीन असांजी आहे। हेॾां पाकिस्तान वजूद में आयो आहे 1947 में, होॾां हू बि पंहिंजो वजूद क़ाइमु करे चुका फ़लस्तीन जे हिकिड़े कुंड ते त असांजो बि मुल्क आहे। ऐं उहे आहिस्ते 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 एतिरी ताक़त करे विया जो अॼु इहे 77-78 सालनि में उन फ़लस्तीन जे टोटल एराज़ीअ खे कब्ज़े में आणे टुकड़ा करे मारे ख़तमु करे चवनि पिया असांजी आहे। क़ुर पाक जी आयत चवे थी त रुसवा हूंदा, जाइज़ो था वठूं तारीख़ी एतबार सां क़ुर पाक जे आयतुनि जो। हुननि जी इहा दावा आहे त मुल्क असांजो आहे, हुकूमत असांजी आहे। हर क़िस्म जो असलियो, मिसाइल, टैंक, बम, गोलो, जहाज़, असलियो हर क़िस्म जो हुननि इस्तेमालु करे मुस्लमान खे ख़तमु करण जी कोशिशि कई आहे। उतां जो मुस्लमान फ़लस्तीन जो अॼु मजबूर आहे, मज़लूम बि आहे। टुकड़ा टुकड़ा पियो थिए, नंढा वॾा पोड़ा पका, सभु जो सभु लाचार आहिनि, बेवस आहिनि।
ज़ाहिरी नज़र सां ॾिसूं था त हू असां खां घणो आहे, ताक़त में बि घणो आहे, मुस्लमाननि खे ज़लील बि करे पियो, नुक़सान बि ॾिए पियो। क़ुर पाक चवे थो त नुक़सान न ॾींदो। इहो हिकिड़ो सुवाल हो, जवाबु हुनजो हीअ आहे, अॼु बि हिननि फ़लस्तीन वारनि जे मथां जेका इसराइली कुवत मुसलत आहे, इसराइलनि खे इहा पंहिंजी सरज़मीन कोन्हे। जेको जग़राफ़ी हुदूद खां वाक़ुफ़ु हूंदो, जेको इस्लामी तारीख़ खां वाक़ुफ़ु आहे, जेके साइंसी तालीम या तहक़ीक़ी रिसर्च दान जेके आहिनि, जेके जेके इल्मु रखनि था, उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त इन्हनि जो असुलु वतन किथे बि कोन्हे। पोइ इहे किथां आया? अमेरिका, बरतानिया, यूरोप जे मुल्कनि, मुस्लमान मुल्कनि जे कुवत खे टोड़ण जे लाइ हिकिड़ी छावनी ठाहिण पई चाही। मुस्लमान मुल्क जेके आहिनि, उन्हनि में हिकिड़ा अरब मुल्क आहिनि मुस्लमाननि जा, ॿिया अजमी आहिनि। जेके अरब मुल्क आहिनि तक़रीबन उहे सभु अमीर आहिनि, अमीर मुल्क आहिनि अजमिन खां। अरब मुल्कनि जे विच में हिकिड़ी टुकरीअ ते हुननि छावनी ठाहिण पई चाही, जंहिं छावनीअ में वेही करे पंहिंजूं यूरोप जे मुल्कनि जूं फ़ौजूं आणे करे उतां इन्हनि अरब मुल्कनि खे टोड़ींदा रहूं, उन्हनि जे कुवत खे तक़सीम कंदा रहूं। जे इहे गॾिजी विया त साॻी हालत असां सां कंदा जेका उन दौर जे मके ऐं मदीने में मुस्लमाननि कई। इनखे टोड़बो। पोइ हुननि उन छावनीअ जे नाले सां इहा सरज़मीन फ़लस्तीन जे हिकिड़े पासे खां कुंड ते इसराइल जो नालो ॾेई करे उते हिननि छावनीअ जे मनसूबे सां इसराइल उहो मुसलत करे उते ठाहियो। पर इहा सरज़मीन हुनजी पंहिंजी न आई, कब्ज़े सां हुननि हासिल कई। हाणे इहा यूरोप जे मुल्कनि जी हिकिड़ी छावनी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में उन्हनि जो बछल हिकिड़ो कुतो आहे, छितो, जेको मुस्लमान जे मथां भौंके पियो। उनजी पंहिंजी ज़ाती ज़मीन न आई। मुस्लमाननि जे कुवत खे तक़सीम करण जे लाइ ॾिसो तव्हां, ताज़ो जॾहिं खां जंग शुरू थी आहे गज़ा जे मथां, फ़लस्तीन जे मथां, हमास जे मुजाहिदनि खे टुकड़ा कयो वियो आहे, मारियो वियो आहे, ख़तमु कयो वियो आहे, शहीद कयो वियो आहे। त हिन वक़्तु फ़लस्तीन जे चौधारी जेके मुस्लमान मुल्क आहिनि, मिस्र थियो, कतर थियो, या उन्हनि जे वेझो अञा सऊदी अरब थियो, मुस्लमान मुल्क दुबई थियो, इराक थियो, इहे मुस्लमान मुल्क अरबनि जा इहे सभु जो सभु फ़लस्तीन खां एतिरो जुगल परे थियल जो उन्हनि जी हिमायत नथा करे सघनि, उन्हनि जी मदद नथा करे सघनि। हाणे हिननि मनसूबे सां उन्हनि खे फ़लस्तीन खां टोड़ियो किन शराइतनि जे बुनियाद ते। त बाबा जेके अल्लाह तबारक व तआला बयान कया आहिनि, हाणे इन्हनि मुस्लमान मुल्कनि सां फ़लस्तीन जी हिकिड़ी कुंड में इसराइल जो नालो रखी करे हिकिड़ी पंहिंजी फ़ौज आणे करे हिन मुस्लमान मुल्कनि सां मुआहिदो कयो। अब असां समूरा यूरोप जा मुल्क गॾिजी करे तव्हां सां वापार कंदासीं। शर्त ई हूंदो त न असां सां जंग कंदव तव्हां, न असांजे ख़िलाफ़ कंहिंजी मदद कंदव। सभिनी अरब मुल्कनि सां हिननि इहो मुआहिदो कयो। इन मुआहिदे जे करे 1 साल, 2 साल, 5 साल, 50 साल, 15, 20 साल पहिरियां हुननि थोरी झड़प फ़लस्तीन वारनि सां कई। यादि हूंदो तव्हांखे, 20-25 साल, 30 साल पहिरियां कुझु हुननि झड़पूं ॾिनियूं। ॾिठूं त असांजे उन मुआहिदे में हीअ अचनि था या न। उन वक़्तु कर्नल कज़ाफ़ी मिस्र जो, इन जो ग़ालिबन लिबिया जो, जमाल अब्दुल नासिर मिस्र जो, शाह फैसल सऊदी अरब जो, इहे मुस्लमान मुल्क जॾहिं गैरत में अची करे हिननि खे ललकारियूं त हिन जी जंग वरी बंदि थी वई। इराक जो सदर सद्दाम, पोइ हिननि छा कयो, पंहिंजी जंग बंदि करे वरी उन्हनि सां नवां कड़ा शर्त विधऊं। उन शर्तनि जे बुनियाद ते पहिरियां इन्हनि खे पाबंद करे, पाबंदी करण खां पोइ जेके जेके मुस्लमान मुल्क हिन जे मथां हलां करे पहिरियां चढ़त करे आया, आस्ते आस्ते करे उन्हनि खे मारियो। लिबिया खे ख़तमु कयो, इराक खे सदर सद्दाम खे ख़तमु कयो वियो। पोइ ॿियनि मुल्कनि खे वरी वेर जे एतबार सां बुज़दिल सम्झूं त उनखे ॻरनि शराइतनि में, वापार जे शराइतनि में उनखे क़ाबू करे बंदि कयूं। हाणे हिननि वरी 2025 में जंग जो इहो 2024 खां वठी हिननि जंग जो शोशो मचायो आहे। तजुर्बे ख़ातिर त वाक़ई जिन सां असां शराइत लॻायासीं, अमुन मुआहिदो हिकिड़ो कयो होसीं त बाबा असांजे मुखालिफ़त में तव्हां न वठंदव, उन अमुन मुआहिदे जे बुनियाद ते ही जंग बि कनि पिया, उतां जे माण्हुनि खे मारनि बि पिया। उन मुआहिदे ते मुस्लमान हिननि खे ख़ुदि खे अमुन था ॾियनि।
मुसलमान खुद हिननि खे अमन था ॾियनि मुसलमान मुल्क इसराइलिन के अल्लाह तबारक व तआला फरमायो त ज़िल्लत ऐं रुसवाई वारी ज़िंदगी गुज़ारींदा। हा, ॿिनि सबबनि सां इहे बची सघनि था। इल्ला बिहब्लिम मिनल्लाह, इस्लाम खे क़बूल कनि, मां अल्लाह ताला जे तरफ़ खां ई ज़िल्लत ख़त्म हूंदी। जेकर इस्लाम नथा क़बूल कनि त वहब्लिम मिनन्नास, माण्हुनि सां मुआहिदो कंदा त पोइ बची सघंदा, न त हिन जो बचाव आहे त रुसवाई रुसवा हूंदा। अफ़सोस जो क़ुर पाक जे हिन तालीम खां इहे मुस्लमान हुक्मरान गाफ़िल आहिनि। इहे रुगो क़ुर पाक जे हिन तालीम खां वाक़ुफ़ हुजनि या पंहिंजे हालात जे मजबूरनि खे थुक हणी करे अल्लाह जे नबीअ जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल तालीम खे मुकमल तरह सां चंबड़ी पवनि त अॼु बि क़ुर थो फरमाए वई युक़ातिलूकुम, जेकॾहिं तव्हांजे मुक़ाबले में ईंदा त युवल्लूकुमुल अदबार, पुठी ॾेई भॼंदा। सुम्म ला तुंसरू, पोइ हुनजी कोई मदद करण वारो बि कोन हूंदो। इहे असांजा मुस्लमान मुल्क ई हुनखे तहफ़ुज़ ॾेई वेठा आहिनि, तॾहिं हू पुरअमन थी करे असां सां विड़े पियो। बाक़ी हिनजी अॼु बि साॻी ॿोली आहे, भैं रिढ वारी ॿ ॿोली अथसि, भॼंदो। क़ुर पाक जी आयत जहिड़ी उन ज़माने में सची हुई पंहिंजे अमल में लफ़्ज़नि माना में, क़यामत ताईं इहा ईअं ई सची रहंदी, चाहे ज़ाहिरी दुनिया जो ॾाढो तसल्लुत कहिड़ो बि हुजे हुकूमतुनि जो, इसराइलिन जो, यहूदिन जो, नसरानिन जो, पर हक़ीक़ी नज़र सां ॾिसबो त क़ुर पंहिंजी जॻह ते सचो, दुनिया जो ज़ाहिरी रुख़ कूड़ो। अल्लाह जे रसूल जी ॾिनल तालीम सॼी सची। पोइ कंहिंखे सम्झ में न बि अचे न इहो तारीख़ी तजज़ियो असांजो, त बि ईअं चइबो त असांखे सम्झ में न आयो, पर क़ुर सचो, असांजो सवाल ग़लति आहे, असांजी ज़हनी सोच ऐं फ़िक्र ग़लति आहे, क़ुर सचो आहे। अल्लाह जे नबीअ जी ॾिनल तालीम सची आहे। त इहे लफ़्ज़ मुस्लमाननि जे लाइ वॾी तसली बख़्शनि त मुस्लमानो घबरायो न, लई ज़रूरकुम, कोन ॾेई सघंदा तव्हांखे नुक़सान, इल्ला अज़ा, हा वात सां बड़बड़ कंदा, ॿियो कुझु न करे सघंदा। त हिन वक़्तु बि हू वात सां ई बड़बड़ करण जे ताक़त जेतिरा आहिनि, पर मुस्लमाननि पंहिंजा पाण खे बुज़दिल बनायो, हुनखे ताक़तवर बनायो आहे। माइदनि जी सूरत में अल्लाह पाक तव्हां असांजे मुस्लमाननि जो तहफ़ुज़ बि फरमाए, उन्हनि मुजाहिदीन जिन जे घरनि खे, अहलो अयाल खे, ॿारनि बचड़नि समूरनि खे कुचलियो वियो आहे, अल्लाह ताला उन्हनि जे खून जो हिसाब त ज़रूरु कंदो। वक़्तु त ज़मानो त बदिलबो, हमेशह हालात हिकु जहिड़ा न रहंदा आहिनि। हयाती रही त इन्हनि जी ज़िल्लत ऐं रुसवाई पंहिंजे अखियुनि सां इसराइलिन जी ॾिसंदासीं इंशाअल्लाह। मुस्लमाननि जी ताक़त ऐं क़ुवत ऐं कामयाबी ॾिसंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह पाक तव्हां असांखे इन जिहाद जे जज़्बे सां सरशार रखे, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।